करमपुर जे ॻोठ मीर बगन खान बिजाणी में मेन प्राइमरी स्कूल मोड़ वटि तेज़ रफ़्तारी सबब रिक्शा कल्टी थियण जे नतीजे में नौजवान साजिद अली जाफ़री ऐं अबाली जाफ़री शदीद ज़ख़्मी थी पिया। ॻोठाणनि ऐं वारसनि हादसे वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ करमपुर सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो। सरकारी अस्पताल में डॉक्टरनि जी अणून सबब वारिस ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सखर अस्पताल खणाए वञी रहिया हुआ त हादसे जो शदीद ज़ख़्मी नौजवान साजिद अली जाफ़री रस्ते में खानपुर वटि फौत थी वियो। नौजवान जो लाश संदसि अबाणे ॻोठ घर पहुचण ते कोराम मची वियो। अबे ऐं अमा खे बेहोशी जा दौरा पइजी विया, जॾहिं त इलाइक़े मां मिलियल ॼाण मूजिबि नौजवान पंहिंजे माउ पीउ जो अकेलो पुटु हो। संदसि जी ईंदड़ महीने शादी रिथियल हुई। हादसे सबब इलाइक़े में ॾुख ऐं सोग वारी सूरतहाल आहे। जॾहिं त हादसे जे ॿिए ज़ख़्मी जो इलाज हलंदड़ आहे, होॾां फ़ौती नौजवान खे सुभाणे सुबुह जो जनाज़ा नमाज़ जी अदायगी खां पोइ अबाणे क़ब्रिस्तान में दफ़नायो वेंदो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।